अता काशी पोटो साईं अतीक रहमान सोलंकी ऐं ॿी सॼी संगत अस्सलाम वालेकुम जी एस। पहिरीं त आउं साईं अतीक रहमान सोलंकी जो थोराइतो आहियां, शुक्रगुज़ार आहियां जंहिं ही मेरा को ही मोहबत संदो मांडाण मचायो आहे। उन जा लख एहसान थोरा असांजा उनखे सलाम आहे जो मेरा को मचायो अथसि। मुख़्तसिर ॻाल्हायूं, टाइम घणो थियो आहे, सभु कंहिंखे वञिणो बि आहे। मां सिर्फ़ु त एतिरी गुज़ारिश रखंदुसि त सिंध जो उस्ताद ॿ शयूं चाहे थो, पंहिंजा मसइलनि जे लाइ हल ऐं ॿी इलेक्शन। हिन इलेक्शन कमेटी जेका ॿिन्ही दोस्तनि जी रज़ामंदी सां ऐं ठही आहे, ख़दशात असांखे बि आहिनि त कुझु चंद दोस्त अहिड़ा आहिनि जेके तनज़ीम जे आइन ते पूरा नथा लहनि, पर तनज़ीम ऐं उस्तादनि जे भलाईअ ख़ातिर असां उहा शइ सभु शइ बर्दाश्त कयूं था त कुझु न कुझु को उस्तादनि जे भलाई लाइ कुझु थिए ऐं कुझु तनज़ीम जे भलाई लाइ थिए। असांजे तनज़ीम जी बका इन में आहे त ॿधी एक इतिहाद में, ऐं हर तनज़ीम हो चाहे सियासी हुजे या गैर सियासी हुजे, ट्रेड यूनियन हुजे या यूनियन हुजे या वेलफेयर हुजे, उनजो साह ऑक्सीजन इलेक्शन आहे। जंहिं तनज़ीमुनि में इलेक्शन न आहे उहा तनज़ीमूं पाण ई वेही वियूं आहिनि। असांजे आइन में सिधो सो लिखियलु आहे, चैप्टर नंबर 4 जे आर्टिकल नंबर 4.1 में त ही इदारो ही उहो इहो बॉडी 9 उहिदनि ते मुश्तमिल हूंदी ऐं 3 सालनि लाइ हूंदी। पर अफ़सोस जो ही बॉडी खे 2020 खां वठी हींअर 5 साल थी विया आहिनि यूनिटनि खे, ऐं ज़िलनि खे 4 साल ज़िले खे मर्कज़ खे थिया आहिनि, पर अञा ताईं जेका असां इलेक्शन कमेटी न आई, इलेक्शन न कराए सघिया। हलो, कहिड़े बि तरीक़े सां हिते इलेक्शन कमेटी चूंडी आहे। कल्ह हिलाल हुई, अॼु हराम आहे। कल्ह की जेकॾहिं इंडस्ट्रीज इलेक्शन कमेटी कराए थी त हिलाल ही भली, अॼु इंडस्ट्रीज इलेक्शन कमेटी कराए थी त ख़राबु आहे। कल्ह इहा इंडस्ट्रीज कमेटी सोकार्ड जो लेटर कढे पई त ताड़ियूं पियूं वञनि, अॼु सोकार्ड जो लेटर कढे थी त ख़राबु आहे। इहो छो? माना मूंखे जेकॾहिं उहिदो आहे त भलो आहे, जेकॾहिं मूंखे उहिदो न आहे त कुझु न आहे। इन लाइ मां साईं खे इहा राय ॾींदुसि त इलेक्शन थिए, ठीकु आहे, कीअं बि 2 तारीख़ इलेक्शन जो हलफ़ थिए, ऐं उन खां पोइ 2 तारीख़ ते पंहिंजी हिकु साॻियो ई गॾियल इजलास रखे हिकु तहरीक जो ऐलान कयो। भले इलेक्शन पंहिंजो प्रोसेस करे, असां पंहिंजे तहरीक जो ऐलान कयूं। जो उस्तादनि जा मसइला आहिनि उन्हनि ते असांखे निकिरणु खपे, पर उन सां गॾु साईं सिकंदर खे या जेकी बि असांजी मर्कज़ी लेवल जी क़यादत आहे त उहा ज़िलनि जा इजलास जनरल बॉडियूं करे ऐं उस्तादनि खे मोटिवेट करे, छो त उस्ताद लोकल उहिदेदार जी क़यादतुनि जे रवैयनि जे करे ऐं उन्हनि जे किरदारनि जे करे उस्ताद जो तनज़ीम तां एतमाद खजी वियो आहे। ऐं ॿी मां साईं अमाला साबिक़ इलेक्शन कमीशन जो सेक्रेटरी डिविज़नल सदर लाड़काणो जेको रही चुको आहे, उनखे पंहिंजे हिन ग्रुप में अचण ते आउं भलीकार चवां थो, वेलकम कयां थो ऐं मां पंहिंजो सलाम कयां थो। मुंहिंजी इहा नंढड़ी हिकिड़ी गुज़ारिश आहे साईं सिकंदर खे, छो त असांजी क़यादत असांजे हिकिड़े हिन पेटल खे जेके लीड कनि पिया साईं सिकंदर ऐं साईं शफ़ी साहिबु, पर साईं हाजी साहिबु हिते कोन्हे को। पर जेकॾहिं तव्हां 2 तारीख़ हलफ़ ते प्रोग्राम रखो था ऐं बेतरात सां सभु गॾु थींदासीं, उन ॾींहुं पंहिंजो हिकिड़ो इजलास वरी गैदरिंग रखो।